अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नास क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। आया सतिया में बारो चा बंगोर में पसी पहर कुनू अजी न से नेड़ ठरिया गुंदर विसरिया में सुखन शाहों कढ़ियों। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाईन। मुझा निहायत वाजिबुल एहतराम व तकरीम उलमा व हुफ़ाज़ किराम ऐं जमायत जा मुअज़्ज़ज़ मेहमानाने गिरामी प्यारी इज़्ज़त मान वारी जमायत सगोरी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह अल्योकी हिया अज़ीमुश्शान तक़रीब सईद मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे विलादत बासआदत जे हिन मुबारक महीने रबीउल अव्वल शरीफ में हिन इलाइक़े फ़कीर गाज़ी गुलाम हैदर रहमतुल्लाहि तआला अलैहि जे पाड़े में फ़कीर मोहम्मद कामिल ऐं उन जे बिरादरान जे तरफ़ां हीअ सुहिणी महफ़िल ज़िक्र जी सजाई वई आहे। दिल जे गहराइयुनि सां मुबारकबाद पेश करियूं था हिननि फ़कीरनि खे जिन असां सभिनी खे दावत ॾेई महबूब जे ज़िक्र ॿुधण लाइ गॾु कयो। नामे पाक में इरशाद फरमायो या अय्युहन नासु क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। रब करीम जी ज़ात बरकात इरशाद फरमायो ऐ इंसानो
तव्हां वटि तव्हांजे रब वटां चिट्टो दलील आयो आहे ऐं असां तव्हांजे तरफ़ हिकिड़ो रोशन खुलियल हिकिड़ो नूर तव्हांजे तरफ़ नाज़िल कयो आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात बिन शयुनि जो ज़िक्र फरमायो त इंसानो तव्हां वटि तव्हांजे रब वटां चिट्टो दलील आयो आहे। अहिड़ो दलील तव्हांजे रब वटां आयो आहे जंहिंखे केर बि झुटलाए नथो सघे, केर बि उन जो इनकार को नथो करे सघे। जेकॾहिं उहो तासुब जी अख तां चश्मो लाहे करे उन हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात के जेकॾहिं हकीकत वारी नज़र सां ॾिसे आज़माए त उन जी दिल उन जो दिमाग़ खुद शाहिदी ॾींदा त वाकई ही रब करीम जी चिट्टी निशानी आहे। इहो केरु आहे? मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते गिरामी रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो, ऐ इंसानो तव्हां वटि तव्हांजे रब वटां चिट्टो दलील आयो आहे। अहिड़ो दलील जेको रब करीम जी ज़ात बाबरकात जे मथां चिट्टो दलील आहे। उन महबूब करीम जी ज़ात में जेकॾहिं गौर कंदो, ॾिसंदो, परखींदो, पढ़ंदो तव्हांखे खुद चिट्टो निशान मिली वेंदो ऐं उहो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी वहदानियत जे लाइ, तौहीद जे मञण जे लाइ चिट्टो दलील आहे। कंहिं बि शइ जे दावा जे लाइ दलील जी ज़रूरत पवंदी आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिको, जेकॾहिं आऊं ॻाल्हि कयां, का भी ॻाल्हि कयां हिते त तव्हां चवंदो इहा ॻाल्हि त तो कई, पर इन जे लाइ को सबूत, को दलील पेश कर त वाकई इहा ॻाल्हि आहे। ईअं ई असां चऊं था रब करीम वहदहू ला शरीक लहू, अकेलो रब आहे। समझो था, रब करीम अकेलो वहदहू ला शरीक लहू मअबूद आहे हकीकी। उन खां सवाइ केर बि इबादत जो लाइक नाहे। उहो ई खालिका, मालिका, रज़ाक आहे। सब कुछ मेहरबानियूं हकीकी तरह सां उन ज़ात वटाई अचनि थियूं। तव्हां चवंदो त उन जो दलील कहिड़ो आहे त रब अकेलो आहे। कहीं ॾिठो आहे उन खे त अकेलो रब आहे, ॿियो केर बि कोन्हे को। हिन सॼे जहान खे हलाईंदड़ अकेलो मालिक करीम आहे। उन जो दलील कहिड़ो आहे? हबीब करीम जा प्यारा उम्मतियो, इहा ॻाल्हि 1,24,000 कमो बेश नबी सगोरा कंदा रहिया। सभिनी ॿुधायो त अल्लाह अकेलो आहे, केर बि उन सां शरीक कोन्हे को, न उन कंहिंखे ॼणियो आहे, न कंहिं मां ॼाओ आहे। उन जो हमसर को बि कोन्हे को। पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जा जेके बि नबी सगोरा आया, कंहिं खां बि जेकॾहिं पुछा कई वञे त अल्लाह अकेलो आहे, दलील को ॿुधायो छा तव्हां ॾिठो आहे? कंहिं बि नबी सगोरे वटि या ॾिसण जी ॻाल्हि जी निशानी न हूंदी। पर कुर्बान वञा सभिनी नबियनि जे इमाम ऐं ताजदार तां हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रब करीम अर्श अज़ीम ते घुरायो, पंहिंजी ज़ात बाबरकात जा दीदार कराया। मुस्तफ़ा करीम इन्हनि अखियुनि मुबारकनि सां ॾिसी आयो त रब करीम वाकई अकेलो आहे। चओ सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जाइ ते वञी करे रब करीम जी ज़ात बाबरकात जा दीदार कया।
जेके भी अल्लाह करीम जी ज़ात बाबरकात जूं सिफ़तूं आहिनि उन्हनि खे परखियो। मुस्तफ़ा करीम जी ज़ात रब करीम जी ज़ात जो दीदार कयो आहे। हबीब करीम अहिड़ी निशानी आहे, अहिड़ो त चिट्टो दलील आहे जो कॾहिं बि उन दलील जो इनकार को अक़ुल वारो को नथो करे सघे। जेकॾहिं ॼाणी वाणी केरु अंधो थी पवे त उहो पंहिंजे भागनि खे चवे, पर मुस्तफ़ा करीम जी ज़ात बाबरकात अहिड़ी त रब जी चिट्टी निशानी आहे जो जेकॾहिं केरु होश हवास सां सही अकुल सां मुस्तफ़ा करीम खे परखींदो त उन जी दिल गवाही ॾींदी त वाकई मुहम्मद करीम अल्लाह जो सचो रसूल आहे। जॾहिं हबीब करीम मदीने तय्यबा आया, हज़रत अब्दुल्लाह इब्ने सलाम रज़ी अल्लाह तआला अन्हु जेको यहूदियुनि जो वॾो आलिम हुयो, महबूब करीम हिजरत करे जंहिं ॾींहुं मदीने पहुता, वो अब्दुल्लाह इब्ने सलाम यहूदियुनि जो आलिम थो चवे त मां पंहिंजे खजुनि जे बाग़ ते हुयुसि। ख़बर त हुई त महबूब हिजरत करे मदीने अचनि पिया, पर इन ये इंतज़ार खे 2-3 ॾींहं लॻी विया हुया। मदीने वारनि खे ख़बर हुई त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सुबुह जो सफ़र सां निकिरंदा, वरी मंझंदि थी वेंदी त किथे कैलूलो फरमाईंदा, आराम कंदा। इएं हबीब करीम मरहलन सां सफ़र कंदा आया। तक़रीबन 12 ॾींहनि जो इहो सफ़र रहियो, जंहिंमें हज़रत अबू बकर सिद्दीक़ ख़िदमत में गॾु हुयो। चओ सुभान अल्लाह। हबीब जा आशिक़ो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा यार, उहे शान वारा सहाबी जिन महबूब जो दीन असां तव्हां ताईं पहुचायो। कुछ माण्हू वरी ग़लत सोहबतुनि में अची करे, ग़लत चक्करनि मकरनि में अची करे, जेको हुर जमायत वारो अक़ीदो आहे, ईमान आहे, सदाईं पंहिंजे पाण खे जमायती, पर इएं कंहिं लूसी लबाड़ीअ जे कंहिं चक्कर में अची करे जेको दरगाह मुबारक जो ॾसियल तरीक़ो अक़ीदो आहे उहो छॾे करे कंहिं गैर जी सोहबत में अची वञे। खुदा तो ॼाणे त दरगाह मुबारक जे फ़क़ीर जो त हमेशह अक़ीदो इहो हूंदो आहे त सिर हलियो वञे पर दरगाह मुबारक जी ॾसियल ॻाल्हि तां पोइते न हटियो। नारो लगायो तो गॾिजी करे लगायो ज़ोर सां। समझो था दरगाह मुबारक जो अक़ीदो छा है? दरगाह मुबारक जो जेको फिक्र आ, जेको अक़ीदो आ, वो आए मसलके हक़ अहले सुन्नत व जमात। सुभान अल्लाह ज़ोर सां जो। हज़रत रोज़े धणीअ खां वठी करे जेको सभिनी पागारनि जेके हज़रत रोज़े वारे जा गादी नशीन थींदा आया, उन्हनि सभिनी पागारनि जेको बि तौर तरीक़ो ॿुधायो आहे, उहो समूरो दरगाह मुबारक जो लिटरेचर, उहो ॾसियल पैगाम उन ई तरीक़े ते आहे जेको मसलके हक़ अहले सुन्नत व जमायत वारो तरीक़ो आहे। चओ सुभान अल्लाह। जेकॾहिं पंहिंजे पाण खे केरु जमायती सॾाए ऐं पोइ वरी गैरनि जे चकर में अची करे, कंहिंजे मकर में अची, कंहिं बिस्तराई मुल्ले जे पुठियां, कंहिं अहले हदीस जे पुठियां, कॾहिं कंहिं वहाबी मुल्ले जे पुठियां लॻी करे पंहिंजो ईमान ऐं अक़ीदो ख़राब करे, या वरी कंहिं उन ई टोले में अची वञी
जके महबूब जे यारन के घट वध गाल्हाइंदा आहिन तो बुधायो तो इहो हजरत रोज़े धणी जे तरीके के छडे वियो आ तो पंहिंजन नसीबन के चवे आहे या न। पर हजरत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो तरीको मुबारक इहो आहे। दरगाह मुबारक जी पूरी तारीख में या गाल साबित आहे। जॾहिं भी दरगाह मुबारक ते अहिड़े कंहिं भी नज़रिए वारो जॾहिं पहुतो आहे तो खुदा तो जाने ही हकीकी गाल मां तव्हां के बुधाया तो जेकॾहिं पीर साईं छत्रधणी सरदार जे खिदमत में या वरी पीर साईं सूर्य बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु जी खिदमत में जॾहिं भी को अहिड़ो मुल्लो मौलवी को आयो आहे जंहिंजो अकीदो ग़लत हुयो त हज़रत सूर्य सरदार हुजे या हजरत पीर साईं छत्रधणी बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु हुजे पाण उन्हनि खे तड़ाए करे उतां ही कढाए छॾींदा हुया। केतिरा ई अहिड़ा मौलवी आया उहा तारीख़ दरगाह मुबारक जी पढ़ी ॾिसो या वरी कीअं ईअं अची करे कंहिं अकेलाई में कहे दरगाह मुबारक जे आलिम खां पुछी ॾिसो त दरगाह मुबारक तां कीअं न मुल्लनि मौलवियुनि खे तड़े करे कढियो वियो आहे। जेके अहिड़ो अकीदो खणी आया आहिनि फ़कीर लठियूं हणी करे उन्हनि खे भॼाए छॾींदा हुया। जिन इहा कोशिश कई दरगाह मुबारक जे तरीके खे हटाइण जी ॿियो नज़रियो पंहिंजो आणण जी उन्हनि खे लठियुनि सां भॼाए करे कढियो वियो आहे। दरगाह मुबारक ते अॼु बि या रसूल अल्लाह जूं सदाऊं हली रहियूं आहिनि। नारो ज़ोर सां लॻायो विलायत ऐं ॿिया वरी मूंखे ॿुधायो वियो बाबा थोरो तव्हां साइड ते थी करे जमायत जे विच में रुखनो न विझो। हजरत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो जेको फिक्र आहे पाण छा कंदा हुया संदन ख्याल इहो हुयो त मुस्तफा करीम मज़ार में अॼु बि ज़िंदा। सुभान अल्लाह ज़ोर सां चओ। पाण हिकिड़ो भेरो पढ़ण खां थकिजी करे मलफूज़ात शरीफ में आहे त 5000 भेरा हिक पेर ते बीही दुरूद पढ़ियऊं। चओ सुभान अल्लाह। पोइ मदीने वारे मीर खे मदद लाइ सॾ कयूं। मदीने जा घोट सुन असां जा सजड़ा कज मोहम्मद मोट हिय उम्मत तुझे आसरे। सुभान अल्लाह। मदीने जा जाम सुन असां जा सजड़ा अरबी जाम इमाम ही आसी तुझे आसरे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतियो असां जो अकीदो ईमान इहो आहे जेको हजरत रोज़े धणीअ बि दस्यो आहे त मदीने वारो मज़ार में ज़िंदा आहे। सॾ ॿुधे बि थो ऐं पंहिंजे उम्मत जा सॾड़ा सुणी करे उन्हनि जी मदद बि करे थो। सुभान अल्लाह। हजरत उमर फारूक जे खिलाफत जे ज़माने में ॾुकर अची पियो। समझो था सैयदना फारूक आज़म जे खिलाफत जे दौर में ॾुकर पियो। 61 साली पइजी वई आहे। रहमत जा मींहं वसण कुछ टाइम जे लाइ पोइते थी विया आहिनि। उन जाइ ते अची करे इएं सुञ ऐं रुञ थी आहे। साओ सलो न पियो फुटे अनाज कोन हुया। तकलीफ़ में माण्हू पइजी विया। हिकिड़े सहाबी सॻोरे छा कयो
जो मुस्तफा करीम जी मज़ार ते अची करे हाज़िर थियो आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में तो अर्ज करे त या रसूल अल्लाह इस्तस्क़िल उम्मतिक फ़इन्नहुम क़द हलकू। ऐ महबूब मदीने वारा मीर पंहिंजे उम्मत जे लाइ मेहरबानी करे हथ खणो, हीअ उम्मत हलाक थी रही आहे। मेहरबानी करे रब खे अर्ज कयो त के मेहर जा मींह वसाए। सहाबी सगोरे मज़ार ते अर्ज कयो, उताई तो उथी करे रवानो थियो। घर अची पहुतो, निंड अची वई। मदीने वारे मीर करम नवाजी कई। चो सुभान अल्लाह। सुना है आप हर आशिक के घर तशरीफ लाते हैं, मेरे घर में भी हो जाए चरागा या रसूल अल्लाह। हबीब करीम आया, पाण फरमायूं त ई उमर उथी वञ, उमर खे वञी करे उन वटी वञी करे वकुल्लहू युक़रिउक नबी अलैहि सलातु वस्सलाम अस्सलाम। उनखे वञी करे चओ त मुस्तफा करीम तुंहिंजे लाइ सलाम मोकिलिया आहिनि। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हुक्मरान हुजनि त अहिड़ा न सही, जंहिंजे लाइ जेकॾहिं का ॾुखियाई अची वञे त मुस्तफा करीम वरी उन इंसाफ़ वारे हुक्मरान जे लाइ सलाम मोकिले ऐं फरमाए त वञ उमर खे मुबारक ॾे। उन खे चओ त इंशाअल्लाह अज़ीज़ रब करीम जल्दी तुंहिंजे मथां, तुंहिंजे इन जमायत जे मथां, हिन उम्मत जे मथां उन खे मुबारक ॾे त इन्नहुम मस्क़ियून। इन्हनि खे जल्दी रब करीम रहमत जा मींह प्यारींदो, इन्हनि ते मेहरबानी थींदी, रहमत जा मींह वसंदा। हज़रत उमर फारूक वटि आयो, सहाबी सगुरो जी सलाम ॾिनई। खुदा तो जाने त हदीस मुबारक में आहे सैयदना उमर फारूक इहा पंहिंजे उन माहौल ऐं दर्द खे यादि करे त कहिड़ो हाल हुयो उम्मत जो। वरी मदीने वारे जी मेहरबानी, हबीब करीम जा सलाम पहुतल। उमर फारूक ओछंगारू ॾेई रुनो। केॾी न करम नवाज़ी आहे मदीने वारे जी, जो कंहिं बि ॾुखे हाल में महबूब उम्मत खे अकेलो कोन था छॾी। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे इन्हनि मेहरबानियुनि तां कुर्बान वञे। चओ सुभान अल्लाह। हबीब जा उम्मतियो, असां अर्ज़ पे कयोसीं त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मज़ार में अॼु बि ज़िंदह आहिनि। जॾहिं बि का उम्मत खे तकलीफ़ पहुचंदी आहे त मदीने वारो उन्हनि जा सद ॿुधंदो बि आहे, मददगारी बि फरमाईंदो आहे। सुभान अल्लाह। रोज़े वारे बि सद कया।